आगाह कयां कि सकर में अगवा बाद क़त्ल थियल नींगर जशपाल जो केस संदसि सौट ते दाख़िल किया वियो आहे। जशपाल कुमार जे क़त्ल वारे वाक़े जो केस अविनाश कुमार ते दाख़िल किया वियो आहे, जॾहिं त जवाबदार अॻु में ई गिरफ़्तार आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सकर में अगवा बाद क़त्ल थियल नींगर जशपाल जो केस संदसि सौट ते दाख़िल किया वियो आहे। इन जा तफ़सील वठंदासीं सकर में शाहिद चना खां। शाहिद, आगाह कजो। बिल्कुल सखर जे मीनारे रोड वटि डॉल्फिन टावर जे रिहायशी मासूम नीगर जशपाल के क़त्ल कंदड़ जवाबदार अविनाश कुमार जो पुलिस आलो इतराफ़ी बयान वारी वीडियो साम्हूं अची वई आहे, जंहिंमें जवाबदार पुलिस जे आॾो एतिराफ़ कयो आहे त जशपाल खे कार में खणी घुमाइण वियुसि। बाद में जशपाल खे निंड अची वई। जशपाल खे निंड अचण बाद कार में पियल कपिड़े सां घुटा ॾेई क़त्ल कयो। जवाबदार पुलिस आॾो इहो वधीक एतिराफ़ी बयान ते चयो त जशपाल जो पीउ हर टाइम गारियूं ॾींदो हो, नामुनासिब रवैयो रखंदो हो, जॾहिं त घर जो समूरो कमकार भी मां पाण कंदो हुउसि। जशपाल जे पीउ जे अहिड़े रवैये सबबि कावड़ में अची मासूम जशपाल जो क़त्ल कयो। जवाबदार ते स्टेशन थाणे ते जशपाल जे पीउ जी फिरियाद ते क़त्ल जो केस दाख़िल कियो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त 2 ॾींहं अॻु सखर जे मीनारे रोड ते डॉल्फिन टावर जो रिहायशी मासूम 8 वरियनि जो जशपाल अगवा थी वियो, जंहिंजो लाश लकी गुलाम शाह भंसां हथ आयो हो। जंहिंखां पोइ CCTV कैमराउनि जी मदद सां वासन के शक थियो ऐं अविनाश कुमार के गिरफ़्तार करायो। गिरफ़्तारी बाद पुलिस आॾो इहो एतिराफ़ कयो आहे त हिन कावड़ में अची जशपाल जो क़त्ल कयो आहे। स्टेशन थाणे ते गिरफ़्तार जवाबदार अविनाश मथां जशपाल कुमार जे पीउ जी फिरियाद ते केस मासूम जो क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।